नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट नक़ीब क़तल केस जे जवाबदार अॻूणे एसएसपी मलीर, राव अनवर ऐं डीएसपी कमर अहमद जी ज़मानत रद्द थियण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी। अदालत राव अनवर, डीएसपी कमर जमील ऐं प्रोसिक्यूटर जनरल सिंध खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अदालत हुकुम में चयो आहे त 5 नवंबर ते जवाब दाख़िल करायो वञे, छो न अवां जी ज़मानत रद्द कई वेंदी। दहशतगर्द तोड़ अदालत में 2 राव अनवर, अॻूणे डीएसपी कमर अहमद शेख जी ज़मानत मंजूर कई। नक़ीब जे वालिद तरफ़ां बैरिस्टर फैसल सिद्दीकी ज़मानत रद्द करण लाइ दरख़्वास्त दाख़िल कई। दरख़्वास्त में चयो आहे त अदालत खेनि ॿुधण खां सवाइ शादियूं नज़रअंदाज़ कंदे कमर अहमद जी ज़मानत मंजूर कई आहे। जवाबदार ते नक़ीब ऐं उन्हनि जे साथियुनि जे अगवा ऐं गैर क़ानूनी हथियार रखण ऐं क़त्ल जा इल्ज़ाम आहिनि।